अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। कोयटा में बारखान में सीटीडी जूं कार्रवाई 14 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी तर्जमान चवणु आहे त दरख्शां वारे इलाइक़े में कुछ इतलाती कार्रवाई कई वई। फायरिंग जी डेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। 3 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। सीटीडी जो वधीक चवणु आहे त ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिंमें 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां हो। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जो कस्टम ऑफिस ऐं थाणे ते हमिलो। कस्टम ऐं पुलिस जा 2 एहलकार शहीद। दहशतगर्दनि कस्टम जी 2 गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। यार्क इंटरचेंज वेझो मुसाफ़िर बसनि मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस जी जवाबी फायरिंग में दहशतगर्द फरार थी विया। कंदकोट वेझो चाचड़ ऐं जागीरानी दुरनि में पुराणे तकरार तां रतो छाण 3 ॼणा मारिजी विया। दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में झेड़ो। धुरनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में गुलाम शबीर चाचड़, अनवर चाचड़ ऐं जागीरानी धुर जो 1 ॼणो क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। वधीक खून रेज़ी जो ख़तरो। इलाइक़े में दहकाउ वारी सूरतहाल। नवाब अली मोहम्मद में 3 गर्भातियुनि जा लाश टकी हयल धरणो पुलिस ज़बरदस्ती ख़त्म कराए छॾियो। फजर वक़्त एसएसपी बेनज़ीराबाद जी अॻवानी में पुलिस अटाला धरणे मथां कड़की पिया। मौजूद माण्हुनि मथां लठबाज़ी। अल्लाह बख्श भंड समेत केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। पुलिस मक़तूल इमदाद भंड ऐं 2 ॿारड़ियुनि जा लाश तहवील में वठी ॻोठ इस्माइल भंड पहुचाए छॾिया। वारसनि पारां मुख्य जवाब ॿारनि जी गिरफ़्तारी ताईं मक़तूलनि जी तदफ़ीन न करण जो ऐलान। डीएसपी काज़ी अहमद चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। 12 मां 5 जवाबदार गिरफ़्तार आहिनि। बिना जवाज़ लाश टकी धरणो हयो वियो हो। पाकिस्तान में चंड ॾिसण लाइ मरकज़ी रोयत हिलाल कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। चेयरमैन मौलाना अब्दुल खैर आज़ाद जी सरबराही में थींदड़ इजलास में शाहिदियूं गॾु कयूं वेंदियूं। मौलाना अब्दुल खैर आज़ाद चवणु आहे त इंशाअल्लाह सॼे मुल्क में रमज़ान जी शुरूआत गॾु थींदी। सऊदी अरब, गॾियल अरब अमारात, कतर, कुवैत ऐं बहरीन में अॼु पहिरियों रोज़ो इराक, यमन, लिबनान, फ़लस्तीन ऐं अफ़गानिस्तान में अॼु पहिरियों रोज़ो रखियो वियो। अमरीका, कैनेडा, बेल्जियम ऐं बर्तानिया जा मुसलमान विरहाइजी विया। कुझु मुसलमाननि पारां अॼु रोज़ो ऐं कुझु पारां सुभाणे रोज़ो रखण जो ऐलान। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं निमेबिया जी मैच में बरसात जो ख़दशो। मैच ख़त्म थियो त ॿिन्हिनि टीमनि खे 1-1 पॉइंट मिलंदी। 1 पॉइंट मिलण ते पाकिस्तान सुपर 8 मरहले में पहुची वेंदो। ॿिन्हिनि टीमनि विच में मैच अॼु मंझंदि जो 2:30 वॻे शुरू थींदो।